ढ ठीक है। द खे ध चईंदा आहियूं छो त सिंधी में देवनागरी में द खे ध चईंदा आहियूं पढ़ण में। अने ज़ जेको आहे ज जे हेठि बिंदी आहे टुक आहे त ज़ ध ढ हाँ ठीक है सम्झ में अची। हाणे ही वरी खां हिते पढ़ो ध हाँ ज़ मतलब ध ध ड ध ढ ढ ठीक है। हाणे ही पढ़ो त वधीक तव्हांखे ख़्यालु अचे। अ प्लस द्र द आहे द जे हेठि अहिड़ी रीति सां हीअं लीक हुजे न त्रासिलिक माना छा थियो अधु द आहे ठीकु आहे अधु अखर आहे ऐं हिन अधु अखर में आ जी मात्रा मिलाई त अ द आ अ धा ध खे आ जी मात्रा मिलाई त धा थी वियो। सम्झ में आई बेटा ॻाल्हि वरी पढ़ो ध अ प्लस ध अधु अने प्लस आ हाँ ध अधा पहिरीं अ पढ़बो उधा अधा अधा माना भाव भा ठीक है। कहिड़े भाई खे मिलंदा आहियूं की त छा चईंदा आहियूं भई आ वस्तु आपो न त अधा ही शइ ॾियनि सम्झे अधा भा भाई द अधु ध अधु प्लस आ प्लस ड प्लस आ दादा धा धा द खे ध पढ़ंदा आहियूं सिंधी देवनागरी में। पाण कहिड़ी भाषा पिया पढ़ूं कहिड़ी लिपि आहे सिंधी देवनागरी सिंधी देवनागरी ठीक है। त दादा दादा कंहिंखे चइबो आहे दादू पप्पा खे दादा माना पप्पा। पहिरीं के ज़माने में पाण दादा चईंदा हुआसीं हाणे पाण छा चईंदा आहियूं पप्पा चईंदा आहियूं ठीक है। पहिरीं पाण सिंधी जेका रियल सिंधी ओरिजिनल सिंधी आहे न हुन में दादा चईंदा हुआसीं पप्पा खे ठीक है। हाणे आ प्लस ध ढ आहे ढ अधु प्लस ई हाँ नंढो ई हाणे आ थी आढ ठीक है। ही जेका नंढी ई जी मात्रा लॻंदी आहे नंढे ऊ जी मात्रा लॻंदी आहे ही लिखण में ईंदी आहे पर पढ़ण में कान ईंदी आहे ही साइलेंट हूंदी आहे ठीक है। हिनखे लिखबो पर पढ़बो कान त पढ़बो कान त छा करबो हिन जो छा मतिलबु लिखण जो मतिलबु ही कि हिन ते तव्हां थोरो ठहराव ॾियो थोरो दॿाए करे चओ आढ सम्झी त हू जे आढ त हू थोरो ई वांगुरु हुनजो आवाज़ ईंदो आढ आढ त ई अचे पियो पुठियां खां आवाज़ साइलेंटली ठीक है। त आढ माना मालिश पोइ अ प्लस ध प्लस उ हाँ अ तू अधु ऊ कान पढ़बो नंढो ऊ जेको आहे उहो साइलेंट आहे लिखबो पर पढ़बो कान ठीक है। अधु अधु माना आधा हाफ द प्लस उ प्लस ध अधु हाँ प्लस उ ध हाणे हिन में ई छा आहे ॾ खे हेठि आॾी लिकी आहे न त हिनखे ॾ पढ़बो पर हिन जे हेठि वरी नंढो ऊ आहे त पहिरें अखर ते जॾहिं नंढो ऊ नंढी ई हूंदा न हुन महिल पढ़बो हुनखे ॿिए अखर में कान पढ़बो सम्झ में आई दू ॾू ॾ जे हेठि लिक आहे न बेटा त ॾू डू थ हाँ ॾुध खाईंदी आहीं छा चइबो आहे ॾुध माना ॾही ठीक आहे ॾुध पोइ द प्लस आ प्लस द प्लस आ दादा ॾाॾा हाणे ही ॾाॾा मतिलबु दादा दादू ठीक है ॾाॾा। हाणे ही पढ़ो द ध ध टी ध हाँ ठीक है ही सम्झ में अची वियो पर हाणे हिन जो क्वेश्चन पाण पढ़ी ॾिसूं छा लिखियलु आहे सही रूप ते बराबरि यानी टिक बराबरि यानी टिक जो निशान लॻायो सही रूप ते टिक जो निशान लॻायो त हाणे
द प्लस अ धा थिए इक्वल टू ना थिए न अ है द प्लस अ द में अ जो पुठियां अने हिकिड़ी त थी त थिए हाँ त हिननि मां कहिड़ो राइट थींदो कहिड़ो बराबरि थींदो टे ऑप्शन ॾिनो आहे हाँ द ठीक है द प्लस आ इज इक्वल टू द हाँ द हाणे ये सही है कि गलत है सही है सही है द प्लस ई हम्म गलत है गलत है कहिड़ो ईंदो थी किथां ॾेखार मूंखे टिनिनि मां शाबाश द प्लस उ इज इक्वल टू थ्रू ध द ध खे नंढे ऊ जी मात्रा है न त धू गलत हाँ शाबाश ठीक है हाणे नेक्स्ट क्वेश्चन है मिसाल मुजिब लफ़्ज़ जोड़ी हाणे छो त ही ज खे नंढी ई जी मात्रा हिते ब खे नंढी ई जी मात्रा आहे ठीकु त हाणे थोरो भार ॾेई करे चईंदासीं त कीअं लॻंदो मुजिब हाणे ज जेको हुनखे भार ॾियूं पिया न तंहिं करे तोखे ई ॿुधण में अचे पियो पर असल में ई चयूं कान था पाण भार जे करे हुते ई ॾिसजे पियो ॿुधजे पियो ठीकु आहे लिखण में जोड़ियो हाणे लफ़्ज़ पाणखे जोड़ना आहिनि जीअं पाण अॻियां जोड़िया हीअं हा सही आहे द प्लस आ प्लस द प्लस आ इज इक्वल टू दादा 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 माने पप्पा दादा माने पप्पा शाबाश अ प्लस द प्लस आ अधा अधा शाबाश अधा माने मतलब पाण कंहिंखे मिलंदा आहियूं मतलब कंहिंखे चवंदा आहियूं की हू ॾे त भैया ईअं त हाँ वेरी गुड भैया अ प्लस द प्लस उ कादू हाँ ही लिखल ग़लति आहे हिननि आदू। लिखियो आहे जे बि लिखियो आहे त तूं हिते ॾिसी करे ॻाल्हाए हुनखे न ॾिस आ आ किथे अ द उ छा पढ़बो अध 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 माने हाफ शाबाश हाणे अॻियां ड हम्म प्लस आ प्लस ड प्लस आ दादा दादा माना दादा ठीक है बराबर सम्झ में अची वियो बेटा हाणे हाँ कढीस ॿियो जेको हुजे कढीस ऐं ॾेखारियां थी केतिरो लिखल आहे हे सभु लिखल आहे बेटा ही कर लिखल है हू त साॻियो जा बेटा है न ही लिखल आहे ही हाँ ठीकु आहे हाणे ही हिनखे पढ़ण खां पहिरीं ही पढ़ो ओ ऊ न औ आहे औ औ ॾिस हिकु लिख हिते ॿ लिख मथे औ उ ही वॾो ऊ आहे पाण पहिरीं नंढो ऊ पढ़ियो ही वॾो ऊ आहे पोइ ओ व द अड़ ड जे हेठि बिंदी आहे न टुका आहे माना अड़ पोइ ज जे हेठि वरी बिंदी ज़ ज़ शाबाश र ठीकु आहे हाणे ही हेतिरो पढ़णु अची वियो न त हिकु कमु करो हाणे पहिरीं हितां खां लिखिस लिखिस पोइ आउं तोखे ॿुधायां एरा आंसर ना लिखा है न क्वेश्चन लिखणा पवंदा न बेटा ख़बर पहिरीं तव्हांखे ईअं सूर्य दादा खे नमस्कार करणो पर पोइ धीरे 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 मथे वञिबो पुठियां पासे नंढो पोइ वरी धीरे 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 अॻियां अचिबो हेठि पेरनि खे अॾी सघो था ॾो पहिरीं सीधो पेर अॻियां सीधो पेर अॻियां हाँ बेटा शाबाश पोइ हीअं गोॾो वारे करे हाँ पोइ ॿई पेर पुठियां पेर माना
राइट डाबो पेर माना लेफ्ट ठीक है हाणे पो ॿई पेर गॾु वरी पेरनि खे हेॾो मथे ऐं सूर्य दादा खे नमस्कार पुठियां हेठि अचो धीरे धीरे हेठि वञो पेरनि खे हेॾो राइट पेर अॻियां साॼो पेर अॻियां राइट पेर अॻियां हाणे ही पुठियां खणी लाहियो पेर सुम्ही रहो हाणे ही सबक आहे न तव्हां पाण में मिली करे पढ़ो ॿई ॼणा सबक थियो न किथे पहुतासीं बेटा तव्हां सबक थियो न हा त टियों सबक हिते खां चालू करो पढ़ो ॿई मिली करे ठीकु आहे जिते जंहिंखे न अचे हिक ॿिए खे मदद करो पढ़ो ॾे चाचा मेरे को तो ड्राइंग करना कान ईंदी आहे अंगूर कान ईंदा आहिनि अंगूर तोड़े ना तव्हां इलाही ईज़ी आहे केलो तोड़ ले हा निशान कराया is equal to दो प्लस ओ दो दो प्लस ओ दो ठीक है बिना वारो ईंदो चिंता न करो दो इक्वल टू बाधो बाधो ये मान तो लिखल है वाढो वाढो माना कारपेंटर वाढो प्लस जो 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 लासो ठीक है हाणे हिनखे अहिड़ी रीति सां दो कटे प्लस दो दूना है रहा है डड्डी डड्डा पास में रखी हो तर तर शाबाश थर मिली करे हीअं पढ़ो सुठो ऐं कंहिंखे कुझु न अचे न त ॿियो ॿिए खे सम्झाए जीअं हींअर तो कीअं सम्झाए अहिड़ी रीति सां तोखे कुझु अचे तूं सम्झाए हुनखे कुझु अचे हू तोखे सम्झाए बराबरि अहिड़ी रीति सां पढ़ो ऐं जिते मीनिंग सम्झ में न अचे न त माना मूंखां पुछी लाहियो की हिन जो मतिलबु छा थियो ठीकु आहे आजाद आजाद आवाज़ इरादू इरादू आधारू ज़रूर राज़ो वाट ठीक है दो दो दवा पात वाडो परिवार डोरू दर बाडो बारो डोरी डोरी मतलब क्या है किथे डोरी डोरी ड जे हेठि आडी लीक आहे न बेटा त ड थियो डो र खे नंढी ई जी मात्रा आहे त नंढी ई जी मात्रा साइलेंट आहे त डोर हींअर पतंग उॾाईंदा त डोर कान खपंदी तव्हांखे हाँ डोर पतंग उॾाईंदा हाँ हू डोर ठीकु आहे राधा उधव राधा ढो राधा ढोठ ढोढ न ढोड़ ढोर ड खे ढ चइबो न त ढो अने ड जे हेठि बिंदी आहे त ड़ ढोड़ रन औ उ ओ वो
लिखी सघां जिते न सम्झ में अचे उते पुछो। ॾ जे हेठि टुक आहे माना बिंदी आहे माना ड़। हाँ ड़ ज़ ध प्लस ओ इक्वल टू रो दो र प्लस औ इक्वल टू रा ध प्लस जी मैं पाया ॾेखारियो न ईअं पाया लॻायोसीं। जिते जिते ज़रूरत है खाली हुते तव्हां